नाज़रीन, बबरलोय ऐं ठेड़ी समेत ॿियनि इलाइक़नि में खजीअ जो फसल तैयार थियण खां पोइ खारा ठाहिण वारा पोरियत बि पहुची वञनि था। पोरियतुनि जो चवणु आहे त खारा ठाहिण ते जेतिरी महिनत करियूं था खेनि ओतिरी उजरत न पई मिले। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली मंगी। नाज़रीन, असां बबरलो लॻो ठेड़ी में मौजूदु आहियूं, जेको हर साल जीअं खजी जो फसल जेको तैयार थियण लॻो ऐं हिन साल बि खजी जो फसल तैयार थी वियो आहे। हीउ जेको परे परे खां जेके हुनरमंद अचनि था, ही औरतूं जेको खारा ठाहिनि था, अचो त उन्हनि खां पुछा कयूं उन्हनि जो छा चवणु था अचूं। असांखे इनमें जाम मेहनत थी थिए असांजी। असां इनखे अगरि पंहिंजी वढूं था त इनखे झंग मां वढूं, वरी सुकायूं, वरी छंडियूं, वरी गॾा ॿधे असां मथे ते खणूं, वरी गाॾियुनि ते खणायूं, वरी हिते अची पहुचूं। ऐं ॿियो त सॼो ॾींहुं असांजो ॿियो हिन खां सवाइ हुनर बि कान्हे का। असां सां को तावन करनि या असां सां को मदद करनि। असांखे को बच्चनि खे तालीम कान्हे, को कुझु बि कान्हे। फ़ाइदो असांखे इहो आहे जो जेकी मानी खाए वञूं ऐं बसि वापसी किराया करे वञूं। हर टाइम ईंदा आहियूं हिते, ग़रीब आहियूं असां, मिसकिन आहियूं, सही भाउ कमाईंदा आहियूं, भाई कमाए कोन वेंदा आहियूं सॼी मेरी बसि बचत ई न आहे, छा कयूं। हैदराबाद में ईंदा आहियूं भाऊ असां, पोइ हिते खारा ठाहींदा आहियूं, पोइ इन करे 140, 240, 250 इहो रेट हले थो पियो। महांगाई जो दौरु लॻो पियो आहे, इन हिसाब सां हलायूं था। रोज़ु ठही वेंदा आहिनि 30, 40, उतां वरी वापारी बि खणी ईंदा आहियूं। हैदराबाद जा बनाईंदा आहियूं, कंडियारे जा, हिते सभु हितां जा हूंदा आहिनि। हिकिड़ो खारो 250 ताणी आहे। जी नाज़रीन, तव्हां इन्हनि जो हथ जे हुनर जेको खारा ठाहिनि था ठेड़ी में, तव्हां इन्हनि जो मौक़िफ़ ॿुधो। इहे चवनि था त असां हैदराबाद खां ऐं परे परे खां अचूं था ज़िला ख़ैरपुर मीरस में, त असांजी हीउ जेको हथ जो हुनर आहे हुन में ॾाढी महिनत आहे। ऐं लकड़ी जेका आहे, जेको खारो ठहे थो लकड़ी जो, उहा लकड़ी महांगी आहे। असांखे ओतिरो रेट नथो मिले जेतिरा असांजा ख़र्चा आहिनि। उहे असांखे आला अख़्तियारनि खे असांखे घुरिजे त असांखे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन टीम सां गॾु इरफान अली मंगी, आवाज़ TV, बबरलो।